गडियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल ग़ज़ा में जंगबंदी बाबति ठाराव मंज़ूर करे वरितो आहे। अरब मीडिया जो चवणु आहे त ग़ज़ा में जंगबंदी बाबति ठाराव 10 मुल्कनि तरफ़ां पेश कयो वियो। गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो त ठाराव ते फौरी तौर अमल थियणु घुर्जे। हुन चयो त हींअर बणियल माण्हुनि खे बि आज़ाद कयो वञे। नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। गडियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल ग़ज़ा में जंगबंदी बाबति ठाराव मंज़ूर करे वरितो आहे। अरब मीडिया जो चवणु आहे त ग़ज़ा में जंगबंदी बाबति ठाराव 10 मुल्कनि तरफ़ां पेश कयो वियो। गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो त ठाराव ते फौरी तौर अमल थियणु घुर्जे। हुन चयो त हींअर बणियल माण्हुनि खे बि आज़ाद कयो वञे। अवां खे नाज़रीन आगाह कंदा हलूं। गडियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल ग़ज़ा में जंगबंदी बाबति ठाराव मंज़ूर करे वरितो आहे। अरब मीडिया जो चवणु आहे त ग़ज़ा में जंगबंदी बाबति ठाराव 10 मुल्कनि तरफ़ां पेश कयो वियो। गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो त ठाराव ते फौरी तौर अमल थियणु घुर्जे। हुन चयो त हींअर बणियल माण्हुनि खे बि आज़ाद कयो वञे। गडियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल ग़ज़ा में जंगबंदी बाबति ठाराव मंज़ूर करे वरितो आहे।